नासिम टाउन कमेटी शाहपورچاڪر में ह्यूमन राइट्स यूथ ऑर्गेनाइजेशन पारां हिकु रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई, जंहिंमें अखियुनि जे माहिर मशहूर डॉक्टरन ग़रीब मरीज़न खे मुफ़्त तपासी दवाऊं ॾिनियूं। इन सिलसिले में ॾिसूं था शाहपورچاڪر मां आशूक हुसैन जोलण जी हीअ रिपोर्ट। शाहपورچاڪر जयपुर में सियासी समाजी शख्सियत खास के लिए आज के मरकजी अगवान मरहूम उस्ताद गुलाम रसूल खास के लिए की रूह के एहसास सवाब पहुंचने लाए ह्यूमन राइट्स यूथ ऑर्गेनाइजेशन पारां टाउन कमेटी शाहपورچاڪر में अखियुनि जी मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें मशहूर अखियुनि जे डॉक्टर सिकंदर अजीम मिर्ज़ा, डॉक्टर वकार अली तलदारी, डॉक्टर गुलाम अब्बास खासकेली मरीज़न खे मुफ़्त तपासियो ऐं दवाऊं ॾिनियूं। इन मौके ते इंतज़ामिया धरती टी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति ह्यूमन राइट्स तरफ़ां जेको प्रोग्राम रखियो वियो आहे ही तमामु बहितर हलियो आहे। 200 खां मथे OPD थी आहे ऐं काफ़ी जेको आहे बेसहारनि खे तमामु सहारो मिलियो आहे। जिन जूं नज़रूं घटि हुयूं माशाअल्लाह उन्हनि खे नज़र में तेज़ी ईंदी, उनखे मेडिसिन मुफ़्त ॾिनी वई आहे। हीअ असांजी शाहपورچاڪر में ॿी कैंप आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजा अॻिते बि पुरमन जेके शाहपورچاڪر खां वेदाई में जेके ॻोठ आहिनि उते बि इंशाअल्लाह ताला असां कैंप अहिड़ियूं लॻाईंदासूं। बाक़ाइदे डॉक्टर भलो आयल आहे, असांजो त को बि शिकायत कोन्हे ते सही नमूने सां चेक कयो पियो वञे ऐं हिते का बि सिफ़ारत का संगत न पई हले। बाक़ाइदे टोकन जंहिंजो हिसाब सां वञे पियो उनखे डॉक्टर ॿाहिरि कढे पियो। हाणे जेके असां वटि जेके ट्रीटमेंट उन्हनि खे ॾियूं पिया, बाक़ी जेके सर्जरीज़ वारा आहिनि या ॿियो को मसइलो आहे त उन्हनि खे पंहिंजे इदारे जा घुराए उन्हनि खे असां वधीक उन्हनि खे ट्रीट कंदासीं। तव्हां ॾिसो पिया त 200 खां मथे OPD थी चुकी आहे अखियुनि जी। हिन खां अॻु में बि जर्नल जेके आहिनि से हिते मेडिकल जूं कैंपूं लॻियूं आहिनि। इंसानी हुकूक ऐं शाहपورچاڪر जा जेके नौजवान आहिनि गॾिजी असां सभिनी महिनत करे ही मुसलसल जेका बि भलाई वारी कम आहे, इंसान जी ख़िदमत आहे, उन तहत ही कमु थिए पियो। मेमण जेका आहे उहा बि आई आहे, लेडीज़ विंग जी जेका नवाब शाह जी प्रेसिडेंट आहे। जी अदा जी जेका आई कैंप लॻाई वियो आहे फ्री मेडिकल कैंप शाहपورچاڪر में ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन डिवीज़न ऐं डिस्ट्रिक्ट सांगड़ जी तरफ़ां इनमें बाख जो ऐं ह्यूमन राइट्स जो ऐं शाहपورچاڪر वारनि जो सभिनी जो वॾो तावन ऐं सभिनी जी अवसर सां वेलफेयर ऑफ द सोसाइटी इहे तव्हांखे ई कम करणा आहिनि ऐं उन जे हिसाब सां असांजी हेल्प बि कंदियूं आहिनि ऐं असां चाहींदा आहियूं त छो जो इस्लाम में इहा आहे त बाबा निमाज़ूं त पढ़ो पर सदका जेके हुकूकुल बाद आहिनि उन्हनि खे पहिरीं तव्हां पूरो कयो। इहा ॾाक्टरन ऐं मरीज़नि जा वीचार ॿुधा, उनजो इहो ई चवणो हो त अहिड़ियूं कैंपूं लॻंदियूं रहनि, इन्हनि सां असां ग़रीबनि जो मुफ़्त इलाजु थींदो आहे। कैमरामैन आलम जुड़ण सां गॾु आशिक जुड़ण, धरती न्यूज़ शाहपورچاڪر।